नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी एक सवाल पूछना है। हाँ पहचान हूँ तो सुबह सुबह जो हाँ बुरा अक्षर नया नया कढजन हाँ त इनजो अर्थ ॿुधाईंदा? हाँ ॾिसो, ईअं त वैसे त सॼो ॾींहुं ई पाण खे मुख मां सुठा अक्षर कढणा खपनि, मन में सुठा वीचार करणा, मन में सुठा वीचार हुजणा खपनि। लेकिन सुबुह जे लाइ माण्हू छो चईंदा आहिनि, छो जो हिकु त सुबुह सुबुह मनुष्य आत्मा भक्ति कंदी आहे, त भॻवान खे यादि कंदी आहे। सम्झो कोई न बि करे थो, लेकिन बाक़ी पूरी दुनिया में त माण्हू जीअं सम्झो भारत जो अमृत वेलो सुबुह जॾहिं थींदो आहे त एटलीस्ट भारतवासी त पंहिंजे पंहिंजे जेके बि धर्म वारा आहिनि सुबुह सुबुह जो उथी करे भॻवान खे यादि कंदा हूंदा न, त वो शुद्ध शक्ति त वायुमंडल में हूंदी आहे न। त वो शक्तिशाली शक्ति जेकी परमात्मा खे माण्हू यादि करे धरती ते लाइनि था, त उन सुबुह सुबुह जे समय में मनुष्य आत्मा खे जेतिरा जेतिरा सुठा सुठा वीचार करे करे पंहिंजे जीवन जो ॾींहं जो शुरूआत करे उहो सुठो हूंदो आहे, छो जो उन समय आत्मा खे शक्ति मिलंदी आहे। अच्छा। हाँ, त हाणे उहा आत्मा अगरि हुन शक्ति खे बुरे शब्दनि में बुरा कर्म करे करे हिक ॿिए खे उल्टो सीधो ॻाल्हाए करे मारे आदि करे वेस्ट थी करे, त सॼो ॾींहुं हुनजो उअं ई निकिरंदो न। सम्झो कुझु, छो जो शक्ति त हूंदी आहे, हाणे शक्ति खे पाण सुठे वे में यूज़ था करूं या ग़लति वे में यूज़ था करूं, उहो त पंहिंजे मथां आहे। ऐं हिकु त सुबुह सुबुह जो आत्मा बि जीअं राति पाण सुम्हंदा आहियूं त शरीर बि विश्राम स्टेज में हूंदो आहे, त आत्मा बि विश्राम स्टेज ते हूंदी आहे, त न जीअं कोई सुम्ही करे उथंदा आहियूं त पाण खे फ्रेश लॻंदो आहे, त आत्मा बि शरीर में ईंदी आहे त उहो बि फ्रेश हूंदी आहे। अच्छा। अर्थात हुनजी जेकी सोचण जी शक्ति उहा ॾाढी शुद्ध हूंदी अथसि, पावरफुल हूंदी अथसि। अच्छा। त उन समय अगरि उन मुख खां कुझु ग़लति शब्द कढी छॾियईं हिक ॿिए जे लाइ या कुझु बि अहिड़ो कर्म करे छॾियईं त उहो कई बार सच बि थी वेंदो आहे। अच्छा। त उहो पंहिंजे जीवन जे लाइ बि ख़राबु हूंदो आहे। वरी पाण हुन समय त क्रोधवश थी करे कुझु बि चई छॾियोसीं, लेकिन उहो कुझु ग़लति थी वियो त पोइ पाण बि दुखी थींदा आहियूं, साम्हूं वारो बि दुखी थी वेंदो आहे। त हिन करे सुबुह ऐं शाम जो चईंदा आहिनि न भई सभु जगह माण्हू भॻवान खे यादि था करनि, हिकु तरीक़े सां शुद्ध शक्ति हिन धरती ते अचे थी, त हुन शक्ति खे पाण सुठे वीचारनि में, सुठे बोलनि में, सुठे कर्मनि में अगरि यूज़ कंदासीं त पंहिंजे जीवन में बि सुठो आहे ऐं ॿियनि जे जीवन में बि सुठो आहे। अच्छा। हाँ, हिन करे चईंदा आहिनि सुबुह सुबुह जो सुठा सुठा मुख मां शब्द कढो, सभिनि खे आशीर्वाद, माउ बाप खां बि माण्हू सुबुह सुबुह जो उथी करे आशीर्वाद वठंदा आहिनि। न चईंदा आहिनि न सुबुह सुबुह जो वॾनि खे माण्हू पहिरियों ईअं पेरा आदि पाईंदा हुया, आशीर्वाद वठंदा हुया। इहे बि ईअं इन जो यथार्थ अर्थ ईअं आहे, सिर्फ़ु वॾनि खे ई शक्ति न मिलंदी आहे सुबुह सुबुह जो, जाते जेकी बि विश्व में जाते बि सुबुह थींदो आहे उते कोई न कोई आत्मा, सभु धर्म वारा भॻवान खे त यादि कंदा ई आहिनि, त उहो शक्ति त हुन देश में फैलजंदी आहे। देश में छा, पूरे विश्व में ई फैलजंदी भॻवान जी शक्ति त अहिड़े अहिड़े समय में पाण खे आत्माउनि खे सुठो सुठो वीचार करणा खपनि। अच्छा, ठीकु आहे। जी दीदी, थैंक यू। ॾिसो, पढ़ाई आदि बि कंदा आहियूं त चईंदा आहिनि न सुबुह सुबुह जो उथी करे करो। छो जी वायुमंडल शुद्ध रहंदो आहे न, भॻवान खे सभु यादि कंदा आहिनि त भॻवान जी शक्ति धरती ते ईंदी आहे, त हुन समय पंहिंजी आत्मा में जेकी मन बुद्धि हूंदी आहे उहा बि शक्तिशाली हूंदी आहे, हुनजी बि ग्रहण करण जी शक्ति हुन समय पावरफुल थी वेंदी आहे। ठीकु आहे। जी दीदी, थैंक यू।